जिते भी ख़ुशि हुजो अलाह साईं तव्हांखे आबाद करे। अॼु शाम जो टाइम आहे सो ॾिठोसीं थोरो घणो वरी चकर फ़कर माण्हू हणे फ़सुलनि ते बनीअ ते कुझु हाल अहिवाल साईं कुझु हाल अहिवाल थी वञे। अलाह साईं जा लख करोड़ एहसाननि। तव्हां बि ख़ुशि हूंदो अलाह साईं कंदो तव्हांखे नंढनि वॾनि खे रब साईं ख़ुशि आबाद रखंदो। दोस्तो हीअ असांजो ग़रीबाणो फ़सुलु हीअ मिर्चनि मथां काई सरिया तो हीअ सरिया जेका सा आहे ॾिसो शाम जे पर में हीअ सरिया साईं सरिया साईं कायल असांजी आहे। ॾिसो अलाह साईं कुदरती रंग ॾिसो रब साईं कहिड़ा रखिया आहिनि पीला आहिनि तमामु बहितरीनु आहे। ख़ुशबू वणनि जी तमामु सुठी बि अचे तमामु सुठी ख़ुशबू बि अचे। अलाह साईं कुदरत रखियो आहे हिननि पंहिंजो निज़ाम। हिन जो साग तमामु भलो थींदो आहे ॿहिराड़ी जे हिसाब सां हिते सरीअ जो साग पलीअ जो साग चणनि जो साल ऐं साईं थींदो आहे तमामु भलो थींदो आहे। माण्हू ख़ुशीअ सां खाईंदा आहिनि ख़ासि करे शहरी माण्हू सागनि जा शौक़ीन हूंदा आहिनि। ऐं असां हितां जेके दोस्त यार ईंदा आहिनि माइट मिट जेके परे खां साग पटे वेंदा आहिनि खाईंदा बि आहिनि। ऐं अहिड़े हिसाब सां जेको सो ॿहिराड़ी जेका सुखड़ी हूंदी आहे न हुननि खे पसंदि ईंदी आहे। शहर वारनि खे ॿहिराड़ी जी सुखड़ी तमामु वणंदी आहे ऐं शौक़ सां खाईंदा आहिनि। यार गलो असांजो ख़राबु थी पियो आहे टे चोथों ॾींहुं हाणे तबियत सही न आहे सो ॾेखारियोसीं कुझु कंहिं हल्के फुल्के डॉक्टर खे मस वञी गलो सही थियो आहे। दोस्तो असांजे हिन वीडियो खे लाइक बि कयो शेयर बि कयो ऐं इन खां पोइ सब्सक्राइब कयो तव्हांजी महिरबानी थींदी। छो त हीउ जेको असांजो हीउ वीडियो जेको चैनल आहे सो तव्हांजे ताउन सां अॻिते वधंदो। तव्हां असांजे हिन चैनल खे या हिन वीडियो खे तव्हां लाइक कंदो शेयर कंदो त इनशा असांखे मोट सुठी मिलंदी। तव्हां दोस्तनि में उमेदूं आहिनि अलाह साईं उहे जेको सो पूरियूं कंदो ऐं जिते बि हूंदो असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं। दोस्तो थोरो दुकान जो कमु आहे घर जे लाइ वखरु सामान वठिणो आहे उन जे लाइ निकिता आहियूं। ऐं भाउ मुंहिंजी वॾी दुकानु आहे ग़रीबाणो हीउ बि वीचारो वेठो आहे रोज़ करे पियो भरे सेठ मोहम्मद इब्राहिम भरे वरी तुंहिंजो बि त भरे छॾिया न वरी भाई भाउ मुंहिंजो वॾो आहे साईं मोहम्मद इब्राहिम कैंचो हा वीचारो पेट गुज़र पंहिंजो दुकान ते हूंदो आहे सॼो ॾींहुं पोइ ॿारड़ा स्कूल जा अचनि था शइ वठनि था ऐं जेको सो हिन में बनी बि संभालींदो आहे हथ से पंहिंजी आहे ॿ एकड़ खनि इहे संभालींदा आहियूं ऐं शुक्र अलाह जो गुज़र सफ़र सुठो आहे। ऐं तक़रीबन हीउ पुराणो माना दुकानदार आहे पर कंहिं हालातुनि जे करे वरी जेको सो दुकान पोइ हिते थियो था वञनि। 2010 में जेका ॿोॾि आई न उहा 2010 वारी ॿोॾि जेको सो असांजे हिन इलाइक़े खे लपेट में विधो वारीअ दड़ा थी विया ऐं जेके बनियूं हुयूं से गैराबाद थी वियूं ऐं माण्हुनि में जेको सो रोज़ीअ जे लाइ जेके से वसीला सभु बंदि थी विया माण्हुनि जा। हाणे वीचारा जेको सो किथे मज़दूरी कनि था किथे कीअं वरी शुक्र अलाह जो टाइम पास पियो थिए। ऐं बाक़ी जेको 2010 खां जेका ॿोॾि आई न उहा तक़रीबन असांजे हिन इलाइक़े में घणो नुक़सानु करे वई। ॿ टे हज़ार एकड़ ज़मीन जेका असां हुन वारीअ में आंदी ऐं जेको सो बसि नुक़सानु थी वियो। सेठ सां थोरो हाल अहिवाल वठो कचहरी कयूंसि था न पुछी हाल अहिवाल तोखां तोसां पुछां थो आयो रोज़ी तुंहिंजी कीअं थिए रोज़ी बसि वेठा आहियूं घर जी खंडु चांहि कढियो बचत एतिरी कान्हे का हिन जा असीं भाउ मुंहिंजे आहिनि 2 पुट आहिनि 2 नियाणियूं आहिनि। हिकिड़ो आबदली नाले सां उहो वीचारो जेको सो ठीकु न आहे तक़रीबन 10-12 सालनि खां वठी घरु वेठो आहे। ॿियो वीचारो आहे रोज़गारु कंदो आहे रिक्शे ते कंहिं महिल पकोड़ा खपाईंदो आहे निसार अली उहो बि हिन जो पुटु आहे।
ऐं वसाइल ॿिया हिन जा घटि आहिनि। तव्हां दोस्त ॿाहिरि आहियो, दुआ कयोसि हिन जो नंढड़ो अब्दुल सिहतयाब थी वञे, चाक थी वञे। ऐं असांजी बि कोशिशि हूंदी आहे त कंहिं ग़रीब माण्हूअ जी जेको सो वसात आहार माण्हू मदद करे। जेकॾहिं तव्हां वटि जेकॾहिं अलाह साईं तव्हांखे एतिरो गंज ॾिनो आहे त तव्हां हिन भाउ मुंहिंजी मदद करे सघो था। हीअ विडियो वसीले छो त हिन वटि ॿियो को चारो न आहे। ऐं जहिड़ो हाल आहे मुंहिंजो, मां त हिन सां गॾु आहियां, पर हिन जो जेको सो निज़ाम जेको खाइण पीअण जो सिस्टम आहे न, सो एतिरो वसाइल हिन वटि कोन्हनि के पोइ औलाद जी दवा आहे या दरमल आहे या जो कुझु ॿियो आहे उहो नथो करे सघे। सो तव्हां वसारनि खे, दोस्तनि खे, भाउरनि खे इहा उमेदु आहे त तव्हां कंहिं ग़रीब माण्हू जी मदद कंदो त अलाह साईं तव्हांजी मदद कंदो। ऐं तक़रीबन 10-15 सालनि खां वीचारो लुॾियल आहे। हूअं त जहिड़ो हाल हो ग़रीब माण्हू हुन वटि पंहिंजो हाल सारो शुक्र हो, गंज हो, पर हाणे जेको ॾींहं ॾींहुं जेको महांगाई दौर पियो अचे न, त हिकिड़े माण्हू जो कमाइणु ॾाढो ॾुखियो आहे। अहिड़े हिसाब सां असांजी इल्तिजा तव्हां दोस्तनि ताईं, जेकॾहिं तव्हां क़बूलु कंदो त तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं वसात आहार तव्हां पंहिंजे ॻुठ तर ओसो पासो जेकॾहिं आहिनि, ग़रीब मिसकीन रहनि था, तव्हां उनजी मदद कयो। असीं बि तव्हांखे अर्ज़ु कंदासीं ऐं असांजो बि जहिड़ो हाल हूंदो असीं बि उनजी मदद कंदासीं। अहिड़े हिसाब सां वञूं था दुकान ते थोरी ख़रीदारी करणी आहे। सो सामान घर जे लाइ सो वठूं ऐं थोरो ॾिसूं त छा आहे दुकान जो माहौल। दोस्तो हाणे चौंक ते अची विया आहियूं। ॻोठ गांचा जो चौंक असांजो हीअ हूंदो आहे जंहिं दुकान वग़ैरह होटलूं, ग़रीब माण्हू मेडी रोज़ी करण वारा। दुकान ते अची विया आहियूं। साईं पीर इसरार अली शाह खां जेको सो सामान पिया वठूं। साईं जेको पंहिंजे महबूबनि सां पियो ॻाल्हाए, मुरीदनि सां पियो ॻाल्हाए। सलाम भाउ संगत। साईं खां सामान हे साईं असांजो तालिब वेठो आहे। साईं तालिब असां मंसूर गांचो। मंसूर सलाम जो करे सॼी संगत खे सलाम दुआऊं, जिते बि हुजो ख़ुशि हुजो। हीअ साईं जो नंढिड़ो दुकानु आहे। असां जेको सो साईं जी शइ बि खाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं क़िस्मत सां। ऐं जेको सो सामान जेको सो घर जो हितां वठंदा आहियूं साईं खां। हीअ साईं इसरार अली शाह ॻोठ वॾा गांचा जो दुकानु साईं हीअ जेको सो आहे साईं खां वठूं था। वाह असांखे सामान ॾे त असीं वञूं भॼूं घर वरी। उथु साईं तेल सुधी करो उथु। साईं ॻाल्हाइण में पए थो त खुटे ई कोन थो बसि। साईं असांखे ॾिजो, अलाह साईं तो ख़ैरु करे। हा बेदा ॾे असांखे 5 बेदा, माण्हुनि वारा बेदा न, कुकड़नि वारा बेदा ॾे असांखे। तूं था सम्झ माण्हू बेदा लाईंदा आहिनि छा? साईं हुन खां पोइ सर्फ जो 1 किलो ॾिजां। बोनस ब्राइट खयां इहो काफ़ी आहे। 2010 में साईं बीहंदो माण्हू, हुनजो वॾो भाउ हूंदो, असांखे पूरो कलाकु लॻंदो सामान वठण में। अॼु दुकानु जेको सो 5 मिंटनि में फारिग जीअं माण्हू थियो थो वञे। हा वई जान साईं सरफ अची वियो। ऐं साईं कपिड़नि वारा साबुण 2 ॾिजो। जोशांदे जूं मिड़ई 2 पुड़ियूं 3 ॾियो। फ़कीर मोहम्मद कहिड़ा हाल आहिनि भाई? हा 2 साबुण ॾे असांखे। वाह अलहमदिल्ला। हीअ असांजो राज़ो आहे ॻोठ जो ठहियल। घर ड्राईंदो आहे वरी ठाहींदो आहे। हा 4 खनि ॾे वाला जोशांदा असांखे। बुखार थींदो हा मुंहिंजो छोकिरा बि काबू लॻा पिया। कोरोना जी सुइयूं ॿारनि खे हणनि पिया, स्कूल में दाख़िला ई कान थी मिले जेको सो हिन जे करे। छा वठण आई? हा कालू तूं छा वठण आयो आहीं? कुझु न वठण आयो। साईं अची वियो। हुन खां पोइ असांखे जो साबुण पची वियो, जोशांद ब्रोफिन दवा
ऐं लीडर प्लेक्स दवा हिकिड़ी तव्हांखे ॾेखारियां थो न, तव्हां ॾिसो न पंहिंजा फोटू ॾिसो, हा ॾिसो वारा कालू वारा कालू। हा खंघि सही तव्हांजो थी वई अचो साईं, टोशन जी थैली ॾियो, बिस्कुट ऐं टोशन जी थैली। हा ॾे ॿारनि खे तेसीं भला आऊं थो कढांसि। लीडर प्लेक्स अरे तू बकरी छा लाई अंदर? अच्छा लीडर प्लेक्स सही, लीडर प्लेक्स किथे आहे लीडर प्लेक्स? सही लीडर प्लेक्स हिकिड़ी। सही कादम शाह जा दड़का ॾिया न? हा सही हिनखे सुधो करीसि। कढी आयो भई? मूंखे लॻी त जेको सो कोन कढी आयो साईं। ऐं बिस्किट ॾे असांखे बादामनि वारा जेके VIP माण्हू खाईंदा आहिनि। ॾिस 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 हाजी तिरनि वारा आहिनि। ठीकु आहे, उन खां पोइ बेदा ॾे असांखे। बेदा बची आहे? हा संगत कहिड़ी पुड़ी? जोशानो, जोशानो चईसीं, ॿियो को नालो अथसि? हा खाइण जी शयूं अला थी और पोइ हीअं रखियो वठो सकरियूं। साईं हाणे तव्हां हिसाबु कयो त इहो असांखे ॿुधायो त वरी घणो थियो त वरी पोइ लिखूंसि। मंथली साईं असांजो सेठ महीने में माना हिसाबु किताबु सेठ सां कंदा आहियूं। सेठ माण्हू भलो ॾाढो आहे, तंग कोन थो करे असां ग़रीबनि खे। खोड़ा पका थी कचा थी पढ़ियल आहे माशाल्लाह, ज़बरदस्त पढ़ियल आहियूं। उस्ताद कहिड़ो अथई? साईं उस्ताद मास्टर जुमन आहे। साईं मोहम्मद जुमन लाखो साईं उस्ताद आहे जो 690 साईं। 690 बस 10 कुटला 97 मां। जी साईं माशाल्लाह सुठो। अॻे 6 में सामान गंज वठी ईंदा हुआसीं, हींअर 6 में जेको थैलीअ में खयो पिया वञूं ऐं घर में ॿार पिया विढ़नि। अॻे 6 में सामान जेको वॾा वठी ईंदा असांखे यादगिरी आहे त असां 15-20 ॾींहं हलंदा हुआ हुन में। 15-20 ॾींहंनि खां हीअ मुर्गे 2 ॾींहं बि कोन थो हले। हवा ही कटियो छा थी वरी इहो कीअं? इहो ॾाहो थी न कर न, अखर ग़लति थी वियो। तारीख़ जो आहे 690। तो मतलब माण्हू खाइण लाइ हिकिड़ी वठंदो सेठ कहिड़ो क़िस्म जो तूं? अच्छा साईं हाणे सामान मिलियो आहे, हाणे वञूं था ॻोठ। हा साईं खां सामान असां वरितो। दोस्तो हाणे दुआन बि यादि अलाह साईं ख़ैरु कंदो, जिते बि हुजो अलाह साईं ख़ुशि रखंदो, तव्हांखे आबाद कंदो। दुआन बि यादि।